सेवण का खबर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके जे वॾे में वॾे शहर भान सईदाबाद में खुफ़िया इतला ते ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण सां गॾु ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ वॾनि वापारनि जे ख़िलाफ़ वॾी कार्रवाई। उन सिलसिले में सेवण जे असिस्टेंट कमिश्नर इक़बाल हुसैन जंजाण ॿियो अमलो ऐं पुलिस अटालनि सां गॾु स्टेशन रोड भान सईदाबाद ते कणिक जे गोदाम ते छापो हयूं, जॾहिं त छापो मुमताज़ बुगियो ऐं आफ़ताब बुगियो जे गोदामनि ते हयो वियो। छापे दौरान मुमताज़ बुगियो ऐं आफ़ताब बुगियो जे गोदामनि मां 4000 कणिक जूं बोरियूं हथ कयूं वयूं। भान सईदाबाद जे अवाम ज़िलई इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण जे ज़ख़ीरो कंदड़ वापारनि ऐं माण्हुनि ख़िलाफ़ जेको अॼु क़दम खयो आहे उहो क़दम तमामु बहितरीनु आहे, पर अहिड़ियूं कार्रवायूं सॼे ज़िले जामशोरो में कयूं वञनि त ख़बर पइजी वेंदी त जामशोरो ज़िले में केतिरा वापारी ज़ख़ीरो करे हथ जी महांगाई करे रहिया आहिनि।